पाकिस्तान में 8 फरवरी ते आम चूंडूं थियण वारियूं आहिनि ऐं इन सिलसिले में कराचीअ जे ज़िले मलीर जे तक NA 229 ऐं PS 84 में PP उम्मीदवारनि जी कामयाबीअ जा इम्कान वधीक आहिनि। हिन तक में पीपल्स पार्टी जा उम्मीदवार सरदार जाम अब्दुल करीम जोखियो ऐं मोहम्मद यूसुफ मुर्तज़ा बलोच पंहिंजी चूंड मुहिम हलाए रहिया आहिनि, जिन जी मक़बूलियत में वाध थी रही आहे। ताज़ो पीपल्स पार्टी उम्मीदवारनि गडाप में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी सिहत, तालीम, ट्रांसपोर्ट समेत बुनियादी सहूलियतुनि खे बहितर करे रही आहे। स्कूल, अस्पतालूं, पार्क ऐं रोड रस्ता ठहिराया पिया वञनि, जॾहिं त पीपल्स पार्टी जा अवाम खे रोज़गार ऐं ॿिया इमदादी पैकेज ॾियण जा मंसूबा आहिनि। जलसनि में वॾे अंग में पीपल्स पार्टी कारकुननि ऐं शहरियुनि शिरकत कई। जलसे खे सरदार कादिर बख्श गबोल पिणु ख़िताब कयो ऐं चयो त मुख़ालिफ़नि जा उम्मीदवार PP जी मक़बूलियत ॾिसी वाइड़ा थी विया आहिनि। PP अॻवाननि चयो त ॿियुनि पार्टियुनि जे उम्मीदवारनि वटि को सियासी तजुर्बो नाहे, जॾहिं त PP अवामी पार्टी आहे। ईंदड़ चूंडुनि में PP उम्मीदवार कामयाब थींदा ऐं बिलावल भुट्टो वज़ीर आज़म थींदो।